सुभाणे तव्हां चाकर खान तरफ़ निकिरी वञो ऐं उनखे पूरो पूरो भरोसो ॾियारियो त अकबर खान तव्हां सां छा करण थो चाहे ऐं अकबर खान कमज़ोर पइजी वियो आहे। ऐं जॾहिं इन चाकर खे पूरो भरोसो थी वेंदो त अकबर खान कमज़ोर थी वियो आहे न, त पोइ तकब्बुर ऐं गुरूर में हू कान खां ग़लती कंदो जंहिंजो फ़ाइदो असांखे वठिणो आहे। जिगरे मां सभु कुझु विसारे पंहिंजे पाण खे हेठि करे तुंहिंजे पीउ अकबर खान सां ठाह करे तुंहिंजो रिश्तो घुरां, छा तूं मूंसां शादी कंदी आहे? पर तव्हां मुंहिंजे साम्हूं बंदि किताब वांगुरु आहियो ऐं तव्हांजी नियत खां मां अणॼाण आहियां। पोइ एतिरो जल्दी मां तव्हां सां शादी जी हामी कीअं थी करे सघां जॾहिं त तव्हांखे मूं ते तिर जेतिरो बि भरोसो न आहे। पहिरियां मुंहिंजे एतमाद खे हासिलु कयो, पोइ मूं मथां भरोसो करण जी सघ पैदा कयो। उन खां पोइ असांखे रिश्ते जे बंधन में बचिजी सघूं था। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।